अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां खणी आया आहियूं असांजी मैथमेटिकल सीरीज़ में तमामु इम्पोर्टेंट टॉपिक द डी मॉर्गन्स लॉ। डी मॉर्गन्स लॉ मतलब त काफ़ी बार जेके आहिनि जॾहिं बि सेट जी क्लास थींदी आहे ऐं स्पेशली सेट में जॾहिं डी मॉर्गन लॉस जी क्लास थींदी आहे त परेशान थी वेंदा आहिनि त हाणे छा करणु घुरिजे। अचो त असां तव्हांखे आसानी तरीक़े सां डी मॉर्गन लॉस जा जेके बि रूल आहिनि या क़ाइदा आहिनि सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। जीअं त फर्स्ट लॉ जेको आहे उहो आहे A union B whole complement is equal to A complement intersection B complement। क्लियर? कंहिं बि पाण पढ़ियो आहे त A जे मथे हेड़ी का लकीर हुजे त उनके पाण छा पढ़ंदा आहियूं? A complement। क्लियर? जॾहिं बि कंहिं सिंबल जे मथे हेड़े टाइप जी सिंबल तव्हांखे लाइन या डैश नज़र अचे त पाण उनके मैथमेटिक्स में या सेट में पाण पढ़ंदासीं ए कॉम्प्लीमेंट। क्लियर? त हाणे फर्स्ट लॉ में आहे ए यूनियन बी होल, डिंगी तव्हांखे नज़र अची रही आहे। होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। थोड़ो तव्हांखे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे त ॾिसो हिते यूनियन आहे, जॾहिं पाण हिनखे बराबरि छाजे कयूं पिया? इंटरसेक्शन जे। क्लियर? त पहिरियों कानून चए थो जॾहिं बि तव्हांजो ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट हूंदो त बराबरि थींदो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। क्लियर? अचो त सॉल्व कयूं। ॾिसो हाणे हिते सभ खां पहिरीं पाण वटि टे सेट मिलियल आहिनि। U stands for universal set। यूनिवर्सल सेट मिलियल आहे पाण वटि 1 2 3 4 5 6 मतलब यूनिवर्सल सेट में असांजा 6 मेंबर्स आहिनि। किथां खां शुरू थींदा? 1 खां वठी 6 ताईं। पोइ सेट आहे पाण जो A, जंहिं में कहिड़ा रुकून आहिनि? 1 2 3। क्लियर? पोइ आहे सेट बी सेट में कहिड़ा रुकून आहिनि? 3 4 5। त इहे असांखे टे जेके आहिनि सेट मिलियल आहिनि। असां इन्हनि सेटनि जी वैल्यूज़ के इस्तेमाल करे फर्स्ट लॉ ऑफ डी मॉर्गन्स लॉ जेको आहे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। अचो त सॉल्व कयूं। ॾिसो छा आहे हाणे हिते हिकिड़ो आहे लेफ्ट हैंड साइड। क्लियर? ॿियो आहे राइट हैंड साइड। अगरि पाण चऊं पहिरियों खणूं था ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट। क्लियर? राइट हैंड साइड पाण जो आहे ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। क्लियर? हाणे सभ खां पहिरीं इज़ी तरीक़े सां शुरू कयूं था ताकि तव्हांखे समझ में अचणु घुरिजे। ठीकु आहे प्यारा ॿारो? पाण पहिरीं शुरू कयूं था राइट हैंड साइड सां। अक्सर ॿार शुरू कनि था लेफ्ट हैंड साइड्स खां ऐं पोइ उहे परेशान थी वञनि था त आउं चाहियां थो तव्हां शुरू कयो राइट हैंड साइड सां। क्लियर? ॾिसो छा थो चए? ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। ॾिसो पाण खे ख़बर आहे त ए कॉम्प्लीमेंट जेको हूंदो आहे उहो छाजे बराबरि हूंदो आहे? त यूनिवर्सल सेट मां जॾहिं बि गिवन सेट जो कॉम्प्लीमेंट हूंदो आहे उहो यूनिवर्सल मां सेट कटे छॾंदासीं त उन सेट जो कॉम्प्लीमेंट मिली वेंदो। जीअं पाण ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यूनिवर्सल सेट माइनस ए। क्लियर? ईअं अगरि हुजे त बी कॉम्प्लीमेंट पाण फाइंड कंदासीं यूनिवर्सल मां बी खे कट करे छॾंदासीं, डिफरेंस करे छॾंदासीं। अहिड़े हिसाब सां अगरि पाण वटि हुजे जे कॉम्प्लीमेंट त पाण छा कंदासीं? हिन पूरे काइनात मां जय खे कटे छॾींदासीं। क्लियर? सफ़ा सवलो इजी तरीक़ो। ए कॉम्प्लीमेंट माना यूनिवर्सल मां ए खे कट कजे, बी कॉम्प्लीमेंट माना यूनिवर्सल मां बी खे कट कजे, जे कॉम्प्लीमेंट मतलब यूनिवर्स मां जय खे
कट करण। क्लियर। हाँ ॾिसो पहिरियों आहे पाण वटि ए कॉम्प्लीमेंट, हीअं लिखी चुका आहे ए कॉम्प्लीमेंट बराबर आहे यूनिवर्सल मां ए कट करियो। हाणे ॾिसो u जी वैल्यू छा आहे पाण वटि 1 खां वठी 6 ताईं, 1 2 3 4 5 6 माइनस जी निशानी। ए जी वैल्यूज छा आहे पाण वटि 1 2 3, 1 2 3। क्लियर। प्यारा बारो ॾिसो त ए कॉम्प्लीमेंट बराबर है u माइनस ए, मतलब यूनिवर्सल डिफरेंस ए। तो पाण अगे पाण जे डिफरेंस ऑफ सेट्स में पढ़ी चुका आहियूं त जॾहिं डिफरेंस कंदासीं त ॾिसंदासीं त पहिरियों जेको सेट आहे जंहिंमें पाण सेट खे माइनस करी रहिया आहियूं, जेके बि साॻियूं वैल्यूज हूंदियूं, साॻिया रुकन हूंदा, उन्हनि खे छा करे छॾंदासीं, कटे छॾंदासीं। बकाया पहिरें सेट मां जंहिंमें माइनस कयूं पिया उन में जेके बि बचंदा उहे पाण लिखंदासीं जवाब में। ॾिसो हाणे इहो एक कॉम्प्लीमेंट। हाणे ॾिसो हिते 1 आहे, हिते बि 1 मौजूद आहे, त छा कंदासीं 1 खे कटे छॾंदासीं। समझ में अचे पियो प्यारा ॿारो। हिते बि 2 आहे यूनिवर्सल मां, त ए मां बि 2 आहे, ॿिन्ही खे कटे छॾियोसीं। यूनिवर्सल मां बि 3 आहे, ए मां बि 3 आहे, त ॾिसो ए जा 3 वैल्यू जेके रुकन आहिनि उहे पाण यूनिवर्सल मां कटे छॾिया। बाक़ी यूनिवर्स मां छा बचंदो 4 5 6। ही ईअं ई आहे। मिसाल पेन खे अगर यूनिवर्स मां पाण कटे छॾंदासीं त यूनिवर्स छा थियो, पेन खां बग़ैर थी वई। एग्जैक्टली इन ई तरीक़े सां ए जो कॉम्प्लीमेंट कयोसीं त ए खे पाण पूरे काइनात मां कटे छॾियो, त पाण जो थियो ए कॉम्प्लीमेंट। समझ में अची वियो। हाणे पाण कयूं था बी कॉम्प्लीमेंट। यूनिवर्स मां बी के कटणो आहे। हाणे ॾिसो सेम u जी वैल्यू आहे 1 खां 6 ताईं, 1 2 3 4 5 6 माइनस कईसीं। b जी वैल्यू पाण वटि छा मिलियल आहे 3 4 5, 3 4 5। सेम कानून इते लागू कंदासीं। जेके बी जा वैल्यूज हूंदा उहे पाण यूनिवर्स मां कटे छॾंदासीं। कहिड़ा कहिड़ा 3 4 5। बाक़ी बी कॉम्प्लीमेंट जो जवाब आयो जेके बचल रक़मूं हूंदियूं, मेंबर्स हूंदा कहिड़ा 1 2 3 4 5 कटिजी विया 6। ही पाण जो थी वियो बी कॉम्प्लीमेंट। असां हाणे ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट कढे चुका आहियूं। क्लियर। हाणे पाण खे छा सॉल्व करणो आहे, हिननि ॿिन्ही जो इंटरसेक्शन। क्लियर। हाणे इंटरसेक्शन मालूम करण जे लाइ पाण हाणे जॾहिं पाण ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट हासिल करे चुका आहियूं त हाणे छा करणो आहे हिननि जो इंटरसेक्शन। जी हाणे ए कॉम्प्लीमेंट जी वैल्यू लिखूं था पाण, ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट की वैल्यू है 4 5 6, 4 5 6। इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट की वैल्यूज है ना 1 2 6, 1 2 6। हाँ ये था ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। क्लियर। हाँ ॾिसो असांजे इंटरसेक्शन वाली क्लास में सिखियोसीं त इंटरसेक्शन जो मतलब है इंटरसेक्शन ऑफ सेट्स जो, त जेके भी इंटरसेक्शन ॿिन्ही सेटन में जेके भी साॻिया रुकन हूंदा उहे असां जवाब में लिखंदासीं। हाणे चेक कंदासीं 4 छा इन में बी कॉम्प्लीमेंट में मौजूद है न, छा 5 बी कॉम्प्लीमेंट में मौजूद है न, छा 6 बी कॉम्प्लीमेंट मौजूद है, यस बिल्कुल। 6 इन में मौजूद है, 6 बी कॉम्प्लीमेंट में भी मौजूद है। त पाण छा चवंदासीं जवाब में लिखंदासीं जेके भी साॻिया हूंदा त असांजो ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू कहिड़ा मेंबर ठया 6। हाणे असांजो राइट हैंड साइड जो जवाब अची चुको है। हाणे असां सॉल्व कंदासीं असांजो लेफ्ट हैंड साइड। हाणे ॾिसो ए कॉम्प्लीमेंट ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट। क्लियर। जीअं पाण पहिरीं पढ़ियोसीं त ए कॉम्प्लीमेंट जे हिसाब सां
त ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट जो मतलब आहे यूनिवर्स मां ही जेको सेट आहे इनखे पाण छा कंदासीं कट करे छॾंदासीं। क्लियर? छो त असां पढ़ी चुका आहियूं त ए कॉम्प्लीमेंट जो मतलब आहे यूनिवर्स मां ए खे कटण, त हिते पाण खे करणो आहे कंहिंजो ए यूनियन बी जो होल कॉम्प्लीमेंट। त यूनिवर्स मां ही जेके सेट गिवन आहे उनखे पाण कटे छॾंदासीं। ॾिसो छा थो थिए, हाणे यूनिवर्स हिते पाण अचूं था यू माइनस ए यूनियन बी। हाणे ॾिसो असां वटि यूनिवर्सल त मिलियल आहे लेकिन ए यूनियन बी जी वैल्यू असां वटि अञा मिलियल न आहे। त पहिरीं पाण छा कंदासीं, हिते कंदासीं ए यूनियन बी हीअ रूप। क्लियर? स्टेप बाय स्टेप हलंदव त तव्हांजो हिसाब आसान सां सॉल्व थींदो। हाणे ए जी वैल्यू पाण वटि गिवन आहे छा आहे 1 2 3 1 2 3 यूनियन कंदासीं। बी जी वैल्यू गिवन आहे 3 4 5। हाणे पाण छा कंदासीं, हिननि जो पाण खे छा करणो आहे यूनियन करणो आहे। जीअं पाण यूनियन वारी क्लास में पढ़ी चुका आहियूं त यूनियन जो मतलब आहे ॿिन्ही शयुनि खे ॿिन्ही सेटनि खे मिलाए तरतीब ॾेई लिखण। त छा कंदासीं, तरतीब ॾींदासीं ए यूनियन बी, तरतीब ॾींदासीं सभ खां नंढो पहिरीं 1 2। हाणे तो 3 ॿिन्ही सेटनि में मौजूद आहे, ए में बि आहे बी में बि आहे। पाण पढ़ी चुका आहियूं जॾहिं बि रिपीट थिए तो ॿिन्ही सेटनि में को बि एलिमेंट त हिकिड़े चक्कर लिखंदासीं। पोइ आहे 4 5। इहो पाण वटि अची वियो ए यूनियन बी। क्लियर? हाणे ए यूनियन बी खे पाण छा कंदासीं कटे छॾंदासीं कंहिं मां यू सेट मां। इससे समझ में आयो आहे? क्लियर? ॾिसो यू माइनस ए यूनियन बी। हाणे पाण वटि ए यूनियन बी त वैल्यू अची वई आहे। छा कंदासीं, फॉर सपोज यू जी वैल्यू आहे 1 2 3 4 5 6 माइनस कंदासीं ए यूनियन बी जो जवाब छा आहे 1 2 3 4 5। हाणे ॾिसो पाण वटि अगर पाण इनके इएं भी लिखूं ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू, हाणे छा कंदासीं डिफरेंस करणो आहे माना कट करणो आहे। छा कंदासीं जेके सेम वैल्यूज हूंदियूं उन्हनि खे कट करे छॾंदासीं। ॾिसो 1 हिते मौजूद आहे 1 हिते मौजूद आहे कैंसिल, 2 हिते मौजूद आहे 2 हिते मौजूद आहे, 3 हिते मौजूद आहे 3 हिते मौजूद आहे, 4 हिते मौजूद आहे 4 हिते मौजूद आहे, 5 हिते मौजूद आहे 5 हिते मौजूद आहे। हाणे तो ए यूनियन बी जा सभई मेंबर जेके हुआ असां यू मां कट करे छॾियासीं। हाणे जेके बचियल एलिमेंट आहिनि असांजे यू जा उहे कहिड़ा आहिनि ओनली 6। हाणे ॾिसो सेम एज इट इज ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू 6। हिते पाण छा कयोसीं ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू 6। तो छा प्रूफ थियो लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू राइट हैंड साइड। बिल्कुल ही पाण जो लॉ जेको आहे एग्जैक्टली सही आहे। तो पाण चवंदासीं ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। तो पाण लिखंदासीं लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू राइट हैंड साइड, हैंस प्रूफ। क्लियर? स्टेप बाय स्टेप असां डी मॉर्गन लॉ जे पहिरिएं क़ाइदे खे सॉल्व करण जी कोशिश कई आहे। उम्मीद आहे तव्हांखे समझ में आई हूंदी। प्यारा ॿारो अगरि हिकिड़े चकर में समझ में नथी अचे बिराए महिरबानी क्लास खे रिपीट करे हिकिड़े चकर वरी ॾिसंदव त उम्मीद आहे तव्हांखे सही तरीक़े सां डी मॉर्गन लॉ जो पहिरियों क़ाइदो समझ में आयो हूंदो। महिरबानी हाणे पढ़ूं था ॿियो क़ाइदो। प्यारा ॿारो हाणे असांजे डी मॉर्गन लॉ जो सेकेंड लॉ असां पढ़ी रहिया आहियूं ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। क्लियर? पहिरें क़ाइदे में पाण पहिरें रूल में पहिरें लॉ में पाण पढ़ियोसीं त ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट हुयो। हाणे मौजूद छा आहे ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। मतलब थोड़ो गौर करणो आहे। अगर हिते पाण जे होल में अगर इंटरसेक्शन हूंदो त जॾहिं ओपन कंदा ओपन वारो हूंदो त हुन में छा हूंदो यूनियन हूंदो माना अपोजिट जेके सिंबल्स हुजनि
तॾहिं थींदो डी मॉर्गन्स लॉ। प्रूफ कयूं था त ए लेफ्ट हैंड साइड छा आहे ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट, राइट हैंड साइड आहे पाण जो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। क्लियर? पहिरें क़ाइदे वांगुरु फर्स्ट लॉ वांगुरु सॉल्व करण जी कोशिश कंदासीं, स्टेप बाय स्टेप कॉन्सेप्चुअली पढ़ण जी कोशिश कंदासीं। ॾिसो जीअं तव्हांखे समझ में अचे। ॾिसो पहिरीं छा आहे, मूं अॻे बि चयो त ॿार शागिर्द जेके हूंदा आहिनि कोशिश कंदा आहिनि हिन शइ खे पहिरीं सॉल्व करण जी, तॾहिं मुंझी वेंदा आहिनि ऐं अॻिते डी मॉर्गन्स लॉ करण जी कोशिश कोन कंदा आहिनि। त पाण पहिरीं इज़ी खां डिफिकल्ट ॾांहुं वेंदासीं। पहिरीं इज़ी था कयूं। इज़ी छा आहे, ए कॉम्प्लीमेंट पाण खे मालूम करणो आहे। क्लियर? हाणे ॾिसो टे सेट पाण वटि मिलियल आहिनि। हिकिड़ो आहे यूनिवर्सल सेट में आहे ए ई आई ओ यू। क्लियर? मतलब पाण वटि वॉवल जा जेके करेक्टर आहिनि या लेटर्स आहिनि उहे पाण खे मिलियल आहिनि। ए सेट में पाण वटि आहे ई आई, बी सेट में पाण वटि मिलियल आहे ओ यू। क्लियर? इहे टे सेट मिलियल आहिनि, इन्हनि खे यूज़ करे असां हिनखे सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे ॾिसो छा आहे, पहिरीं फाइंड कयूं था ए कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट जी पाण पहिरीं पढ़ियोसीं त यू माइनस ए। क्लियर? अगर पाण चऊं यू जी वैल्यू पाण वटि गिवन आहे ए ई आई ओ यू। क्लियर? माइनस जी साइन डिफरेंस ए जी वैल्यू छा आहे ई आई ए कॉम्प्लीमेंट बराबर थींदो जॾहिं पाण डिफरेंस कंदा आहियूं त छा कंदा आहियूं त यूनिवर्सल मां जेको जंहिं सेट जो कॉम्प्लीमेंट करणो आहे उन खे रिमूव करे छॾंदासीं या कटे छॾंदासीं। ॾिसो छा आहे ई, ए सेट में छा आहे ई, त पाण यू वारे सेट मां ई खे कटे छॾंदासीं। ॿी रक़म आहे आई, यूनिवर्सल वारी रक़म मां आई खे रिमूव करे छॾंदासीं। हाणे जेको पाण जो पहिरियों सेट आहे ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू यू माइनस ए या यू डिफरेंस ए, त पाण यू जा जेके बि बचियल हूंदा उहे मेंबर्स लिखंदासीं। कहिड़ा बचियल आहिनि ॾिसो, ए ई कटिजी वियो, आई कटिजी वियो, ओ यू। क्लियर? इहो थी वियो पाण जो ए कॉम्प्लीमेंट। इजी समझ में आयो? हाणे पाण कयूं था बी कॉम्प्लीमेंट। जीअं ए कॉम्प्लीमेंट थिए थो यूनिवर्सल मां डिफरेंस कजे थो ए खे, त बी कॉम्प्लीमेंट में एक्जेक्टली ईअं हुजणु घुरिजे, यूनिवर्सल मां बी खे कट कयो। क्लियर? हाणे ॾिसो छा आहे, यूनिवर्सल जो वैल्यू पाण खे मिलियल आहे ए ई आई ओ यू, पहिरीं यूज़ करे चुका आहियूं। ए ई आई ओ यू डिफरेंस, बी जी वैल्यू छा आहे पाण वटि ओ यू। हाणे बी कॉम्प्लीमेंट अगरि पाण चऊं सेम यू मां बी खे कट करणो आहे, ॾिसो छा कंदासीं, ओ हिते आहे कट कयोसीं, यू आहे यू कट कयोसीं, बचियल जेके बि यूनिवर्स जा हूंदा उहे लिखंदासीं। कहिड़ा बचनि था, ए ई आई। इहो थी वियो पाण जो बी कॉम्प्लीमेंट। क्लियर? हाणे पाण वटि ए कॉम्प्लीमेंट बि अची वियो, बी कॉम्प्लीमेंट बि अची वियो। हाणे पाण फाइंड कंदासीं इन जो यूनियन माना मेलाप। ॾिसो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। जीअं ए कॉम्प्लीमेंट मिली वियो आहे पाण वटि छा आहे ए ओ यू यूनियन बी कॉम्प्लीमेंट पाण वटि मौजूद आहे ए ई आई। क्लियर? जॾहिं यूनियन कंदासीं त पाण छा कंदासीं, गॾाए लिखंदासीं, मेलाप करे लिखंदासीं विथ अरेंजमेंट या तरतीब सां। कीअं? ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट। छा जवाब ईंदो? ए हिते मौजूद आहे ॿिन्ही में, ए कॉम्प्लीमेंट में बि आहे बी कॉम्प्लीमेंट में आहे, त ओनली वन टाइम लिखंदासीं ए। ओ असांजो ए कॉम्प्लीमेंट में त आहे बी में कोन्हे, लेकिन यूनियन कयूं पिया त ज़रूर लिखंदासीं, लेकिन पाण खे अरेंज करणो आहे। त पोइ ए खां पोइ कहिड़ो अचे थो हिननि मां ॾिसो, ओ खां पहिरीं ई। क्लियर? त पाण छा कंदासीं, ई लिखंदासीं। ओ ई खां पोइ छा ईंदो आहे, ओ ईंदो आहे, यू ईंदो आहे, आई ईंदो आहे, एक्जेक्टली आई ईंदो आहे। ओ यू
इहो असांजो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए ई आई ओ यू। मतलब जेके पाण जा ॿिन्ही शयुनि जा ए जा कॉम्प्लीमेंट बी जा कॉम्प्लीमेंट इन्हनि खे पाण छा कंदासीं यूनियन कंदासीं त असांखे छा मिलंदो ए ई आई ओ यू। क्लियर? प्यारा ॿारो जॾहिं हाणे असां लेफ्ट हैंड साइड जेको आहे सॉल्व करे छॾीसीं त हाणे असांखे सॉल्व करणो आहे राइट हैंड साइड सॉल्व करे छॾीसीं त लेफ्ट हैंड साइड सॉल्व करणी आहे। छा थो चए लेफ्ट हैंड साइड ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट सॉल्व करणो आहे। हिन जो मतलब आहे हिन खे पाण सिंपल चऊं जॾहिं ए कॉम्प्लीमेंट थिए थो यूनिवर्सल मां डिफरेंस कजे थो ए खे त पाण हिते छा कंदासीं यूनिवर्सल मां डिफरेंस कंदासीं ही पूरी वैल्यू ए इंटरसेक्शन बी। समझ में आयो? जीअं मूं तव्हांखे पहिरीं पढ़ायो आहे सम्झायो आहे त अगरि ईअं हुजे जय कॉम्प्लीमेंट हूंदो तंहिंजो मतलब आहे यूनिवर्सल मां जय खे कट करे छॾंदासीं। क्लियर? डिफरेंस करे छॾंदा। हाणे ॾिसो पाण वटि यूनिवर्सल त मौजूदु आहे लेकिन पाण वटि ए इंटरसेक्शन बी इहो मौजूदु न आहे त पहिरीं हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो करणो पवंदो ए इंटरसेक्शन बी ए मौजूदु आहे बी मौजूदु आहे इंटरसेक्शन कयूं था। ए जी वैल्यू आहे ई आई बी जी वैल्यू आहे ओ यू। क्लियर? हाणे ॾिसो हिन में पाण खे छा करणो आहे इंटरसेक्शन करणो आहे। इंटरसेक्शन जो मतलब इन में साॻिया जेके मेंबर्स आहिनि उहे ॻोल्हणा आहिनि त छा कंदासीं ई हिन में आहे इन्हनि में ई कोन्हे आई हिन में आहे मौजूदु न आहे ओ बी में आहे ए में आहे कोन्हे यू बी में मौजूदु आहे ए में आहे कोन्हे माना इन्हनि में को बि अहिड़ो सेट कोन्हे को बि अहिड़ो रुकन कोन्हे जेको ॿिन्ही सेटनि में मौजूदु हुजे त पाण छा कंदासीं ए इंटरसेक्शन बी बराबरि थियो नल सेट या एम्प्टी सेट जे माना इन्हनि में को बि मौजूदु वैल्यू या रुकन जेको साॻियो न आहे। हाणे पाण वटि जॾहिं यू में माइनस करणो आहे डिफरेंस करणो आहे ए इंटरसेक्शन बी त ए इंटरसेक्शन बी पाण खे मिली वियो आहे नल सेट। हाणे पाण इज़ी थी वियो आहे यू में करणो आहे पाण खे ए इंटरसेक्शन बी। हाणे ॾिसो यू जी वैल्यू पाण वटि अॻे मिलियल आहे छा आहे ए ई आई ओ यू ए इंटरसेक्शन बी छा वैल्यू मिलियल आहे पाण कटे चुका आहियूं खाली सेट एम्प्टी सेट। छा कंदासीं यू मां जॾहिं एम्प्टी माना खाली सेट कटे छॾंदासीं त इन ते को मेंबर आहे ई कोन जेको कटूं त छा थींदो पाण जो यू पाण जवाब ईंदो छा थींदो ए ई आई ओ यू त मतलब छा थियो पाण जो ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए ई आई ओ यू। क्लियर? हाणे ॾिसो ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट जी वैल्यू में ए ई आई ओ यू आई ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट जो पाण वैल्यू कढियोसीं जवाब उहो बि छा आयो ए ई आई ओ यू। त एक्जेक्टली ही जेको कानून आहे पाण जो क़ाइदो आहे इहो छा आहे बिल्कुल सही चए थो त ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट जेको हूंदो बराबर थियण घुर्जे ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट जे तॾहिं डी मॉर्गन लॉ साबित कयो आहे त इहो क़ाइदो तव्हां कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदो त तव्हां वटि ही क़ाइदो बिल्कुल सही हूंदो प्रूव थींदो। त पाण बि जॾहिं हिनखे सॉल्व कयोसीं त बिल्कुल पाण चयोसीं यस लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू राइट हैंड साइड हैंड्स प्रूफ। पाण बि प्रूव करे छॾियोसीं ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट ए ई आई ओ यू आहे ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट बि जेको आहे ए ई आई ओ यू आहे। ॿिन्ही जो जवाब साॻियो थी वियो त पाण चवंदासीं डी मॉर्गन लॉ जेको कानून चयो आहे जेको लॉ चयो आहे बिल्कुल सही चयो आहे। प्यारा ॿारो उम्मीद आहे तव्हांखे क्लास समझ में आई हूंदी। स्टेप बाय स्टेप कॉन्सेप्ट ॾियण जी असां तव्हांखे कोशिशि कई आहे। प्यारा ॿारो हिकिड़े चकर समझ में मैथमेटिक्स तमामु घटि ॿारनि खे ईंदी आहे। महिरबानी करे समझ में न आई हुजे त हिकिड़े चकर वरी रिपीट करे क्लास ॾिसंदव त उम्मीद कयां थो तव्हांखे कॉन्सेप्ट मिली वेंदो ऐं तव्हांखे डी मॉर्गन लॉ जा ॿई कानून जेके क़ाइदा आहिनि लॉज आहिनि इहे समझ में अची विया हूंदा। दीवा क्लास खे लाइक कयो शेयर कयो ऐं सब्सक्राइब करणु ज़रूरु कयो। थैंक यू सो मच।